मुर्गी हर हर वफात में पई कलम मुर्गी हर हर वफात में पई कलम नौजवान आल क्यों गाजी नौजवान आल क्यों गाजी धर्म ज़्यादा तुझे लथोगा धर्म ज़्यादा लथोगा आहे कुर्बान वफा संभाले आहे कुर्बान वफा संभाले आहे कुर्बान वफा संभाले आहे कुर्बान वफा संभाले महफिल में पंहिंजे तरफ का ॿ टे लफ़्ज़ चवण चाहींदो आहियां। जी भिटाई साईं फरमायो तो तान न भाई जो तंद जो रूअ रूअ करे राज। भिटाई साईं फरमायो जो तंदन में रूअ रूअ जो आवाज़ है इहो तंदन जो तान न समझो इन में राज समायल है। तो हकीकत इहा है सरकार त ही जका तव्हां कायनात ॾिसो था ही जेको दुनिया जो गोलो ॾिसो था जंहिंमें समन जे तादाद में मुल्क आहिनि इन दुनिया के गोले के बारे में मुख्तलिफ नजरिया हैं मुख्तलिफ ख्याल हैं मुख्तलिफ सोचूं इन जे बणजण में इन कायनात के बणजण में काफ़ी सारियूं थ्योरियूं ख्याल नजरिया मौजूद हैं लेकिन सभी जा पंहिंजा पंहिंजा ख्याल हैं पर असांजे इस्लाम के हवाले से इस्लामी तरीक़े से अल्लाह से फरमायो तो जदा मूं इन कायनात के ठायो थे वजूद में आंदो थे फरमाए कुन फीयकून थी पो त ही कायनात वजूद में अची वई ऐं इन के आबाद करण जे लाए इन कायनात जे गोले के आबाद करण जे लाए अल्लाह से कुरान शरीफ में फरमायो इज़ क़ाल रब्बुक लिल मलाइकत इन्नी जाइलन फिल अर्ज़ खलीफता। जेके भी दोस्त पढ़ियल हूंदा कुरान शरीफ पढ़ियल हूंदा या न भी पढ़ियल आहिनि माशाअल्लाह असांजा सिंधी दोस्त तमाम घट कुरान पढ़ंदा आहिनि को चोरी करे वेंदो आहे उनखे खणाईंदा आहिनि बाक़ी पढ़ंदा घट आहिनि। अल्लाह से फरमायो इज़ा क़ाल रब्बुक लिल मलाइकत इन्नी जाइलन फिल अर्ज़ खलीफता। इन जो तर्जुमो है त इरशाद कयो रब मलाइकन के त मां हिन ज़मीन जे गोले ते पंहिंजो खलीफ़ो थो बणाया। मलाइकन एतराज़ कया त असांजा परवरदिगार तुंहिंजी इबादत लाइ असीं काफ़ी आहियूं तू अड़ी शय के बणाई थो यानी आदम के गारे गप मजा मिट्टी मजा ही फितने खोर थींदो फसाद कंदो फितना कंदो ऐं तुंहिंजा हुक्म न मञींदो तुंहिंजे हुक्मनि जी इनराफ़ी कंदो। अल्लाह से फरमायो जो कुछ मां जाना थो तव्हां नथा ॼाणो। ऐं इन आदम के बारे में फरमाए तो उनकी मिट्टी मुँह बिन हथन सां ॻोहे उनकी सूरत ठाहे शिकिल ठाहे कुरान शरीफ में इरशाद फरमाए वन फक्तो फीहे मिनर रूही फकऊ लहू साजिदीन। ए मलाइको हाँ इन बोते में इन जिस्म में जॾहिं मां पंहिंजो रूह फूकिया वन फक्तो फीहे मिनर रूही फकऊ लहू साजिदीन तो सब मलाइक इन आदम के सजदो कजो। सभिनी मलाइकनि सजदो कयो एक इब्लीस का सवाइ उन एतराज़ कया
अल्लाह से फरमायो तो ते लानत आ तू निकरी वञ। अल्लाह जा जेके बि अहकाम हुआ, अल्लाह जा जेके बि फराइज़ आ यानी हुकूक अल्लाह, उन शैतान सब पूरा कया थे। यानी अल्लाह जी ज़ात के उन विख विख ते सजदा सजूद कया, इबादतूं कयूं, सिर्फ़ हुकूकल इबाद न निभाई। यानी आदम के सजदो न कई। अल्लाह से फरमायो निकरी वञ, तो ते लानत है। उन खां पोइ हिन कायनात जे गोले जे आबाद थियण जी शुरुआत थी ऐं अल्लाह साईं पंहिंजे तरफ़ खां नंबर बाय नंबर हिन कायनात जे गोले ते पंहिंजा पैगंबर मोकिलींदो रहियो। 1,24,000 पैगंबर आया जन इंसाननि खे सिराते मुस्तक़ीम यानी सिधे रस्ते ते हलण जे लाइ, खुदा जी ज़ात खे सुञाणण जे लाइ, खुदा जो कुर्ब हासिल करण जे लाइ, पंहिंजे पाण खे सुञाणण जे लाइ, हिन कायनात खे सुञाणण जे लाइ हिदायतूं फरमायूं ऐं अल्लाह जा हुकुम अहकाम माण्हुनि ताईं पहुचाया। जी आख़िर नबी महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम थिया, उन खां पोइ नबूअत जो सिलसिलो ख़त्म थियो, इमाम जो सिलसिलो शुरू थियो। पहिरें इमाम खां वठी आख़िर 11 इमाम ताईं असांजे के सिलसिले जे मुताबिक़ उन्हनि बि उहे साॻियूं हिदायतूं, साॻिया हुकुम जेके पैगंबरनि वारा उहे इंसान ज़ात ताईं पहुचाया। उन खां पोइ औलिया किराम जो सिलसिलो जारी आहे, सारी आहे। उन्हनि औलियान, दरवेशनि, सूफ़ियनि बि साॻियो पैगाम, जेको पैगंबरनि वारो पैगाम, जेको इमामनि वारो पैगाम इंसान ज़ात ताईं पहुचायो। जीअं त हिन ज़मीन जे गोले ते मुख़्तलिफ़ रीतूं, रस्मूं, कल्चर, तहज़ीबूं, अक़ीदा, मसलक मौजूद हुया, तो उन्हनि दरवेशनि, सूफ़ियनि, औलियान उन्हनि जे तरीक़नि में घुसड़जी करे उहो हक़ जो पैगाम पहुचायो। जंहिंमें असांजी एशिया ही, जंहिंमें असांजी सिंध बचे थी, बरे सगीर हिन खे सॾियो वेंदो आहे। हितां जा माण्हू वधीक राग खे ॿुधंदा हुया। असुल खां वठी तव्हां मुंहनि जे दड़े मां बि ॾिठो हूंदो त नाचणियुनि जूं मूर्तियूं निकितियूं आहिनि, नचण वारनि जूं उन्हनि जूं मूर्तियूं निकितियूं आहिनि। त हितां जा माण्हू राग खे वधीक पसंदि कंदा हुया। त हितां जे सूफ़ियुनि वरी दरवेशनि उहो पैगंबरनि वारो पैगाम, इमामनि वारो पैगाम, लेकिन यकतारा खणी, तंबूरा खणी, पेरनि में घिंघरू ॿधी, नगारनि ते, ढोलनि ते रक़्स करे उहो हक़ जो पैगाम पहुचायो। अक्सर करे असांजा शाइरी आहे उहा हराम है। मां ख़ुदि क़ुरान शरीफ़ पढ़ियल आहियां सुठे नमूने सां, पर हक़ीक़त इहा आहे तव्हां हिन पूरे बरे सगीर में ॾिसंदो जेके मोतबर नाला आहिनि, वॾा नाला आहिनि, उहे सभु सूफ़ियुनि जा आहिनि। ख्वाजा मुईद्दीन चिश्ती, निज़ामुद्दीन औलिया, हज़रत अमीर खुसरो, बाबा फरीद, बाऊ सुल्तान, बुल्ले शाह, शाह हुसैन, असांजी सिंध में लतीफ़ साईं, सच्चर साईं, लाल साईं, एजाज साईं, फ़कीर जानड़ साईं, हिदायतुल्लाह नजफी, काफ़ी सारा सूफ़ी दरवेशनि। ऐं इन तारीख़ मां, इस्लाम जी तारीख़ मां जे असां इन्हनि सूफ़ियुनि जा नाला कढी छॾियूं, मौलवियुनि जे मुताबिक़ त राग हराम आहे, उन्हनि सभिनी राग कयो आहे। कन तंबूरनि ते, कन यकतारनि ते, कन वरी पेरनि में शेरूं ॿधी रक़्स कयो आहे। हाणे जे असां इस्लाम मां इन्हनि जा नाला कढी छॾियूं त बाक़ी इस्लाम में का बि असांजे हिन एशिया जे हवाले सां का बि एॾी वॾी शख़्सियत न रहंदी। मोतबर शख़्सियतूं जेके बि आहिनि उहे सूफ़िया किराम आहिनि। ऐं उन्हनि सभिनी यकतारा, तंबूरा ऐं नगारा, धमालूं हणी इहो हक़ जो पैगाम पहुचायो आहे। त सरकार लतीफ़ साईं जो बैत पाण फरमायो अथनि, तो जे बैत बहाया से आयतूं आहिनि, तो जे बैत बहाया से आयतूं आहिनि, नियो मन लाइन पिरिया संदे पार ॾे। मौलाना रूमी वॾा फारसी जा शाइर थी गुज़रिया आहिनि, वॾा उलमा हुया। उन्हनि जो शेर है फारसी में, उन्हनि फरमायो, ऐन सुखुन इश्क अस्त नई अज शायर अस्त कई खसा दानित के आइन इशार हा। ही इश्क जा सुखुन आहिनि, का आम शायरी कोन्हे ऐं इन खे आम माण्हू सम्झी न सघंदा। इहो मौलाना रूमी जो ख़्याल, पर सिंध खे इहो एज़ाज़ आहे जो अक्सर करे मां तव्हांजो टाइम वठां पियो। बहरहाल ॻाइण में बि इहे ई ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि, राग में बि इहे ई ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि जेके मां तव्हांखे नसर जी सूरत में सम्झाए रहियो आहियां। त अक्सर करे असांजा वॾा सियासतदान, तव्हांजा MNA, MPA वॾेरा, कॾहिं का सियासी तकरीर थींदी आहे त पोइ जेॾी महिल स्टेज ते बीहंदा आहिनि त ईअं बेधड़क चई ॾींदा आहिनि त बाबा सिंध सूफ़ियुनि जी धरती आहे।
यानी इहा हकीकत बि आहे त सिंध आहे सूफ़ियुनि जी धरती। असां वटि ज़ाहिर में को पैगंबर या ज़ाहिर में को इमाम न आयो, असां अणॾिठे ई उन ते यकीन करे ऐं उन सिरात मुस्तक़ीम ते हलियासूं। अॼु ताईं जेको सिंधी माण्हुनि जो कल्चर आहे, तहज़ीब आहे, उहो सभिनी तहज़ीबनि खां कल्चरनि खां बहितर ऐं तमामु सुठो आहे। असां उहे माण्हू आहियूं, सिंधी माण्हू उहे माण्हू आहियूं जॾहिं असां वटि इस्लाम अञा आयो ई कोन हो। असां सभु गौतम बुद्ध यानी हिंदू मज़हब जा पुजारी हुयासीं। ही मोहम्मद बिन कासिम, हुजाज बिन यूसुफ इहे पोइ आया। जॾहिं इमाम हुसैन जो संदुसी मुसलमाननि घेरो तंग कयो करबला जे मैदान में, यानी उन्हनि जे बचड़नि जंहिंसां 72 ॼणा गॾु हुया, जॾहिं मौला जो घेरो तंग कयो मुसलमान रसूल ते कलमे भरण वारनि, तॾहिं मौला हुसैन इहे तारीख़ गवाह इहे लफ़्ज़ चया त मुंहिंजे बचड़नि मां जाम मुंहिंजी फैमिली मां तव्हां तंग अची चुका आहियो, त मूंखे रस्तो ॾियो त मां सिंध वञा। सिंध उहा धरती आहे जो मौला हुसैन सम्झो थिए त मूंखे इन्हनि माण्हुनि मां तहफ़ुज़ मिलंदो, इहे माण्हू मूंखे पनाह ॾींदा। त असांजी धरती उहा सबा जी धरती आहे। ऐं मूं सवेरे हिते ॻाल्हियूं ॿुधियूं आहिनि त हिते काफ़ी ॻोठनि में के झेड़ा झगड़ा खून फसाद थिया आहिनि। मां सभिनी खे फ़क़ीराणी रिक्वेस्ट कयां थो, तव्हां सिंधी माण्हू सुठो शऊर रखो, पाण में मुहबत कयो ऐं इन्हनि चालबाज़नि खे सम्झो जेके असां में फितना फसाद विधा था वञनि। असां पंहिंजो जीअण जंजाल कयूं था, थोरनि ॻाल्हियुनि तां 5-5, 10-10 खून थी था वञनि। ही जानियूं जेके आहिनि इहे ॾाढियूं क़ीमती जानियूं आहिनि। तव्हां थोरनि तां इहे जानियूं ज़ियान कयो था। इहे मसइला तव्हां पाण में वेही जेका तव्हांजी पंहिंजी कम्यूनिटी आहे उन में वेही इहे हल करे सघो था। के वॾा मसइला कोन आहिनि। इन जो मक़सदु कोन्हे त को माण्हू मरे त वरी उनजो वरी माण्हू मारिजे, वरी उनजो माण्हू मारिजे। इहे 50 ताईं 100 ताईं माण्हू वञी पहुचनि था, पर आख़िरकार उनजो वरी बि हल फ़ैसिलो आहे त सिंध धरती अमुन जी धरती आहे, प्यार वारनि जी धरती आहे ऐं उन्हनि दरवेशनि सूफ़ियुनि जी धरती आहे। त मां को वॾो फ़नकार कोन आहियां। इहे तव्हांजो मुहबतूं आहिनि जो मूंखे प्यार ॾियो था। मां ना चीज़ फ़क़ीर आहियां ऐं मुंहिंजो सिलसिलो ज़रूरु आहे। मुंहिंजा काफ़ी सारा फ़ुक़रा आहिनि, दरगाह आहे, सिस्टम आहे, उन सां वागियल आहियां। लतीफ़ जा सिलसिलेवार फ़क़ीर आहियूं ऐं लतीफ़ सां ई असांजो सिलसिलो मिले थो। बहरहाल ही जेके तव्हां यादि कयो था, मूंखे शादियुनि में या महफ़िलुनि में घुरायो था, इहा तव्हांजी मुहबत आहे। यकीन सम्झो मुंहिंजा तव्हां इंटरव्यू अख़बारनि में या टेलीविज़न में ॿुधा हूंदा, मां पाण चवंदा त यार मूंखे राग जी त ख़बर बि कोन्हे। हक़ीक़त बि आहे त मूंखे राग जी ख़बर कोन्हे। सिर्फ़ु जेको पैगाम आहे औलियानि जो, आरफनि जो, ओशाकनि जो, मां हिन तंबूरे जो हिकिड़ो सहारो वठी, यकतारे जो सहारो वठी तव्हां ताईं पहुचाइण जी कोशिशि कंदो आहियां। त जेको साईं नज़ीर हुसैन सुहाग आहे उहो तकलीफ़ करे मुंहिंजे आस्थाने ते आयो ऐं यकीन सम्झो कुझु प्रोग्राम हुया, फ़क़ीरनि जा ॾियारा, उहो वक़्तु हो, उहो ज़मानो हो। मां बचपन खां वठी इन सूफ़ी रंग सां भाॻियल आहियां। काफ़ी सारा सूफ़ी रागी पोइ थिया आहिनि, वॾा नाला जंहिंजा मां नाला नथो खणा, पर उहे सिंध में मशहूरु थिया सूफ़ी रागी, पर उहे तमामु पोइ जा आहिनि। मुंहिंजो बचपन खां वठी इन तसौफ़ सां रूह रहियो आहे ऐं वागिल रहियो आहे। ऐं उहो वक़्तु हो, उहो ज़मानो हो जो माण्हू सूफ़ी राग ॿुधंदा ई कोन हुआ। असां ॻाईंदा हुआसीं, माण्हू खिलूं कंदा, चवंदा यार छा था चवनि, मथो थाणे हिननि खे माठ करायो। पोइ का छोकिरनि जी टोली हूंदी या को ॿियो आम रागी हूंदो, पोइ उहो उनखे माण्हू ॿुधंदा हुआ। पर हाणे इहा हिकिड़ी करम नवाज़ी थी आहे जो शादियुनि में बि सूफ़ी राग हले थो। माशाल्लाह ही अपर सिंध तव्हांजी सिंध त असुल खां वठी सूफ़ियुनि खे ॿुधे थी, पर हाणे असांजे हिन लाड़ पासे ॾे मुंहिंजो वेंदे समुंड जे पटियुनि ताईं मुंहिंजो वञणु थिए थो, त उन इन साइड ते बि सूफ़ी राग तमामु ज़्यादा माण्हू ॿुधनि था। ऐं वॾी ॻाल्हि इहा त नौजवान जनरेशन जेका बि आहे, मां यूनिवर्सिटियुनि में बि वेंदो आहियां, उते नौजवान जनरेशन बि इन राग खे ॿुधे थी, मूंखे ख़ुशी थिए थी। ऐं हक़ीक़त आहे त असां ऐं हिन असांजे सिंध धरती, असांजे सिंधी क़ौम जी बका इन में आहे त असां पंहिंजे सूफ़ियुनि खे फॉलो कयूं, उन्हनि सूफ़ियुनि जो कलाम ॿुधूं, उन मां सुकून वठूं, मज़ो वठूं। त अॼु सभिनी दोस्तनि जूं महिरबानियूं। ऐं मुंहिंजो जहिड़ो हाल आहे, फ़क़ीराना जेके बोल आहिनि तव्हांजे हुज़ूर में पेश, ऐं जेके 2-3 बोल पढ़ी सघियुसि त साईं मूं अर्ज़ु कयो पियो त नज़ीर हुसैन सुहाग मुंहिंजे आस्थाने ते आयो। तक़रीबन 2-3 ॾींहं थिया, मुंहिंजी तबियत ॾाढी ख़राबु आहे, मां राग बि न पियो करे सघां। कुझु दोस्तनि जूं दावतूं ऐं मुंहिंजो असूल इहो रहियो आहे जंहिंसां हा करणी आहे, भले मुंहिंजो को उते डेथ थी वञे, कज़ियो थी वञे, पर आउं हर हाल में उते पहुचण जी कोशिशि कंदो आहियां, अर्ज़ु कंदो आहियां, वेनती कंदो आहियां त बाबा मूंसां ही मसइलो आहे, पर जे अॻियां न छॾींदा आहिनि। त हाणे गुआघाटो लाड़काणे में महफ़िल हुई ऐं तमामु बीमार हुउसि। यकीन सम्झो त माना बुख़ार हो, पर आउं उते पुॻुसि सही, स्टेज ते फ़क़ीरनि ॿोल पढ़िया ऐं वेठो हुयुसि। त अॼु बि मुंहिंजी तबियत ॾाढी ख़राबु, खंघि ऐं ॻाइण जहिड़ो बि न हुयुसि, पर साईं जन तकलीफ़ करे आया ऐं मूंखे अॻु में दावत बि ॾिनऊं, वंड पाणी बि ॾिनऊं किराए जो। त
त मूं पंहिंजो फर्ज़ सम्झो त मुंहिंजो जहिड़ो हाल आहे तव्हां महबूबनि सजणनि जे हज़ूर में अचां मुंहिंजो जहिड़ो हाल तव्हां सजणनि साम्हूं ऐं पहिरियां सचनि साईं जन जा ॿोल आहिनि छो जो हीअ महबूबनि जी महफ़िल आहे ख़ुशी जी ॻाल्हि आहे घोट राजा आहिनि असांजो दुआऊं आहिनि हीअ सिंध में ख़ुशियूं थींदियूं रहनि त हुज़ूर जन जी नात आहे हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सचनि साईं जा ॿोल आहिनि उन खां पोइ अॻिते मौला जो कसीदो पोइ जेका असांजी फ़ुकराई ॿोली आयो आहे तव्हांजे हुज़ूर में पसे पाण खे पाण ई पसे पाण खे पाण ई महबूब पाण खलके खूब पाण ई तालिब तन जो मुश्किल कुशा कशफत जाब जमालही हसनैन जाने हो हसनैन जाने फातिमा हसनत जमी वकिसालही जाने मोहम्मद मुस्तफा सल्लु अलैहि व आलिहि खलकड़हार कुल नबियन खा मथे आहे मोहम्मद मिठो मलठार कुल नबियन खा मथे आहे मोहम्मद मिठो मलठार जंहिंजो पंजतन साहे प्यार
सो सुर हूँ तो संसार में सरकार लतीफ साईं जा बैदन हो पाड़ई चल चला लहू पाड़ई चल चला लहू पाड़ई जान जमाल पाड़ई सूरत प्रिय जी पाड़ई हुस्न कमाल पाड़ई पीर मुरीद थिए पाड़ई पान ख्याल सब सबोई हाल मझाई मालूम थिए मोहम्मद सा मुशाबत में हो मोहम्मद सा मुशाबत में नबी हम सर न थोड़ सिजे खुदा जी खुद खुदाई में अवल आखिर न थोड़ सिजे घड़ी हिक में करोड़े कई पढ़ल कलमो मोहम्मद ते नथो अज ताईं न थियणो आ एड़ो दिल पर न थोड़ सिजे तबक चोदा झुकल जैते सभई सादिक समी रब जो अठई पहर उन्हई मथा पंहिंजो पाण खे घोर इन अल्लाह मलाइकतही वयो सलू अल नबी मझ तराज़ी तोर वेठो सगो सोर सोने नबी ते सलवात जो हो वहदहू ला शरीक लहू जाथो चई इया ता मन मोहम्मद कारणी निरतौ मजानी हा ता तू वञो कीअं नाई कंध बियन खे वहदहू ला शरीक लहू जन उतोसी ईमान तन मञो मोहम्मद कारणी कलब साण लिसान इया फाइक जो फरमान जो अवतड़ कहना औलिया अवतड़ कहना औलिया सुतड़या सालिम है काई असी है कुथिया अहदसी आलम बेबहा बालम आगे कया अगही निसोरोई नूर लाओ खौफ अलैहिम वला हुम यहज़नून सचन कोने सूर मौले को मामूर अंग अजल में उन जो ओ कुल नबियाना सरताज मोहम्मद ओ कुल नबियाना सरताज मोहम्मद कुल नबियाना सरताज मोहम्मद कुल नबियाना सरताज मोहम्मद फकान काप को से ओ अदना हो फकान काप को से ओ अदना फकान काब को से ओ अदना ओ फकान काब को से ओ अदना फकान काब को से ओ अदना जी माना है तमो अल्लाह के बिन गज कमानन के पंध ते ॾिठो सचर साईं फरमाईंदा फकान काब को से ओ अदना ओ फकान काब को से ओ अदना फकान काब को से ओ अदना राज मोहम्मद शरफ सब में राज मोहम्मद शरफ सब में राज मोहम्मद ओ बहर अरब अमवाज मोहम्मद कुल नबियाना सरताज कुल नबियाना सरताज मोहम्मद बहर अमवाज मोहम्मद उम्मत तेरी
क्यों गम खावे हो उम्मत तेरी क्यों गम खावे उम्मत तेरी हो क्यों गम खावे उम्मत तेरी क्यों गम खावे उम्मत तेरी हो क्यों गम खावे हो उम्मत तेरी क्यों गम खावे जिस दी तैनू लाज मोहम्मद जिस दी तैनू लाज मोहम्मद जिस दी तैनू लाज मोहम्मद ओ पर अरब अमवाज मोहम्मद कुल नबियाना सरताज मोहम्मद पर अरब अमवाज मोहम्मद कुल नबियाना सरताज मोहम्मद पर अरब अमवाज मोहम्मद सचल को गम कोई नहीं हो सचल को गम कोई नहीं सचल को गम हो कोई नहीं हो सचल को गम कोई नहीं सचल को गम कोई नहीं हो सचल को गम कोई नहीं थी सालायो ताज मोहम्मद थी सालायो ताज मोहम्मद थी सालायो ताज मोहम्मद हो बहर अरब अमवाज मोहम्मद कुल नबी अला